सॼे सिंध जीअं लखी गुलाम शाह शहर जे सरकारी इदारनि में पिणु सिंध एम्प्लॉयंस अलाउंस जे सॾ ते कारवां जो मुकमल तौर ते बाइकाट कंदे तालाबंदी करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन सिलसिले में लखी गुलाम शाह जे तालका अस्पताल में डॉक्टरनि समेत समूरे अमले मुतालबा जी मनता लाइ OPD जो बाइकाट कंदे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते एहतिजाजी अॻवानी कंदड़ तालका अस्पताल जे MS डॉक्टर खादिम हुसैन भट्टी, डॉक्टर अब्दुल समी मेमन, डॉक्टर रहीम बख्श भुट्टो, डॉक्टर फयाज़ हुसैन सुमरो, डॉक्टर नाइला शेख, डॉक्टर खुर्शीद मेमन, डॉक्टर संदीप ऐं पीरा मेडिकल स्टाफ जे अॻवान अब्दुल हफीज़ नापर, ख़ालिद हुसैन महर, मक़सूद भुट्टो, निसार अहमद लाशारी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त समूरे सरकारी मुलाज़िम खे बिना देर ग्रुप इंश्योरेंस ऐं DRA अलाउंस ॾियण समेत पेंशन मां थींदड़ कटौती बंदि कई वञे। ॿिए तरफ़ लखी गुलाम शाह शहर जे बॉयज़ हायर सेकेंडरी ऐं गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूलनि में पेटे अलॻ सिंध जे मरकज़ी सदर SEA जे मरकज़ी अॻवान गुलाम रसूल महर जी अॻवानी में तालाबंदी कई वई। उन मौके ते उस्ताद अॻवाननि गुलाम रसूल महर, हबीबुल्लाह मेमन, हिदायतुल्लाह महर, असदुल्लाह मंगी, मुख्तियार आबासी, गुलाम अहमद महर, शमीम मेमन, राहिल मेमन, इस्मान भुट्टो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त जेसिताईं सिंध जे मज़लूमनि मुलाज़िमनि खे उन्हनि जा हक़ वापसि नथा मिलनि तेसिताईं ही एहतिजाज जारी रहंदो। अॻवाननि चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी नोटिस वठी समूरा सरकारी मुलाज़िम जा समूरा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। होॾां शेरकोट में बि पिणु प्राइमरी बॉयज़ स्कूल पिणु उस्तादनि पारां तंदुरुस्ती जो अमल बाइकाट कंदे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ही असांजो अलायंस उन वक़्त ताईं जुड़ियल आहे जेसीं ताईं के असांजे सिंध जे मुलाज़िमनि जो इहे ख़दशा ख़तमु नथा कया वञनि, इहे नोटिफिकेशन निकल वापसि नथा कया वञनि, एसी ताईं 7 ॾींहंनि ताईं त असांजो ही जेको आहे पंहिंजो रद्द अमल आहे। उन खां पोइ असीं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे ॿुधाइणु घुरूं था त फिलफोर हिन जो जेको आहे नोटिस वठी करे मुलाज़िमनि जो तदारक कयो वञे, न त 6 तारीख़ ते कराची बिलाल हाउस ते दमादम मस्कल